वे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। तंगवानी का खबर शामिल कयूं पिया। मुख्तार अली बलोच की रिपोर्ट मुताबिक इशर ज़कात जा पैसा न मिलने खिलाफ मज़ूर शख्स रफ़ीक अहमद गुजरानी जो इशर ज़कात चेयरमैन खिलाफ एहतजाज करते चयो त मां इंतहाई गरीब मिसकिन आहियां। पूरा 2 साल गुजरी चुका आहिनि पर हिन महिल ताईं मूंखे इशर ज़कात जा पैसा न आहिनि मिलिया। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा ऐं न्याणियूं आहिनि। उन्हनि मासूमनि जो पेट ऐं मज़ूर कीअं पाले सघां। इन तूफ़ान जहिड़ी महांगाई में बच्चन जो पेट पालण लाइ भी ही वक्त वॾी अज़त सां गुज़रे पियो, जेको 2 वेलनि जे लाइ भी फाका कशीअ ते गुज़ारो आहे। उन मौके ते मज़ूर रफ़ीक गुजरानी वधीक डीसी कश्मीर मुनर अली मिठियानी इशर ज़कात जे चेयरमैन ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त खुदारा इंसाफ़ करे इशर ज़कात जा पैसा जारी कया वञनि जीअं मासूम बच्चन जो पेट पाले सघनि।